नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। अवांखे इस्लामाबाद खां ख़बर ॾींदा रहूं था। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी ऐं फरियाद टालपुर समेत ॿियनि जवाबदारनि ते फ़र्द जुर्म लागू करण जी कार्रवाई मुलतवी कई वई। मेगा मनी लॉन्ड्रिंग ऐं पार्क लेन रेफरेंस जी ॿुधणी एहतसाब अदालत लाहौर पिंडी में थी। फरियाद टालपुर ऐं अब्दुल गनी मजीद समेत ॿिया जवाबदार अदालत में पेश थिया। आसिफ ज़रदारी बीमारी सबबि अदालत में पेश न थियो, जॾहिं त जवाबदार अनवर मजीद खे बि अदालत में पेश न कयो वियो। अदालत नैब खे जवाबदार अनवर मजीद खे एयर एम्बुलेंस जे ज़रिए अदालत आणण जे लाइ इंतज़ाम करण जी हिदायत कई। फारूक एच नाइक अदालत खे ॿुधायो त आसिफ ज़रदारी बीमार आहे, अॼु अदालत नथो अची सघे, जंहिं ते अदालत आसिफ अली ज़रदारी खे अॼु हाज़िरी खां छूट जी दरख़्वास्त मंज़ूर करे वरिती। नैब प्रोसिक्यूटर अदालत में पंहिंजे मौक़िफ़ में ॿुधायो त जिन जवाबदारनि जी जांच मुकमल आहे, उन ते फ़र्द जुर्म लागू करियो। आसिफ अली ज़रदारी ऐं फरियाद टालपुर जे वकील फारूक एच नाइक चयो त उबूडी रेफरेंस ते खेनि फ़र्द जुर्म लागू करणु सघिजे थो। जांच ऑफिसर अदालत खे ॿुधायो त जवाबदारनि जे ख़िलाफ़ जांच जारी आहे। नवां शाहिद मिलण जी सूरत में ज़मीनी रेफरेंस दाख़िल कंदासीं। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।